खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हर खबर मथा नज़र। सिंध प्रेस क्लब हिंगोरज़ा जी खबर। हिंगोरज़ा रिपोर्ट मीर खान मंगणे जो दरगाह लकियारी हिंगोरज़ा जे मैनेजर करीम बख्श शेख खान तहफ़ुज़ ॾियारे मुंहिंजो जायज़ मसलो हल कराए। खेस ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ मुहैया कयो वञे। अपील। मेहरान पब्लिक स्कूल शेख मोहल्ला हिंगोरज़ा जो रहवासी नाले मोहम्मद अली कोरी हिते सिंध प्रेस क्लब हिंगोरज़ा पहुची ॿुधाईंदे चयो त मज़कूरा मैन घिटी शेख मोहल्ला में मुंहिंजो ज़ाती घर ऐं दुकान आहे, जितां पिणु काफ़ी नंढा वॾा पोड़ा पका औरतूं तोड़े मर्दनि जो ॾींहुं राति हितां गुज़र थींदो आहे। केतिरा ई स्कूली ॿार ऐं ॿाड़ियूं हितां क्रॉस कंदियूं आहिनि। कल्ह सुबुह जो हिंगोरज़ा जी शेख बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नाले सुमैर रज़ा उर्फ़ राजा शेख वल्द रज़ा मोहम्मद उर्फ़ काली शेख तेज़ रफ़्तारी सां कार जे टक्कर में मुंहिंजे पालियल शेले मथां चाढ़े फ़रार थी वियो, जंहिंखां पोइ मज़कूरा शेलो सख़्त ज़ख़्मी थींदे फतकी रहियो हुयो, जेको बाद में मरी वियो। मुतासिर शहरी मोहम्मद अली कोरी मीडिया खे ॿुधायो त जॾहिं मां अहिड़ी शिकायत खणी संदसि घर वॾनि न वियसि त मज़कूरा शेले खे धकु हणंदड़ सुमैर रज़ा उर्फ़ राजा शेख कंहिं बि क़िस्म जो मुंहुं ॾियण लाइ तयारु न हो। एतिरे में संदसि चाचो करीम बख्श शेख, जेको दरगाह लकियारी हिंगोरज़ा सेंटर पीर सैद काज़िम अली शाह लकियारी जो मैनेजर पिणु आहे, जे मूंखां सबबु पुछण खां सवाइ मुंहिंजी दादरसी करण बजाइ उल्टो सरदारी निज़ाम वारो रवैयो रखंदे मुंहिंजे मथां ॾमरजी बाहि थींदे तमामु इख़्लाक़ जा लीका लताड़ींदे मूंखे ख़ामोश रहण जे लाइ धमकाईंदो रहियो त तोखे उहा ख़बर हुजणु घुरिजे त सुमैर राजा शेख मुंहिंजो भाइटियो आहे। सुठो अथई त ख़ामोश थी वञ, असां जेको वणे कंदा आहियूं, असां खां केरु पुछंदो बि नाहे, छो त असां साईं काज़िम अली शाह लकियारी जा ख़ासि माण्हू आहियूं ऐं मां संदसि जो मैनेजर आहियां। खेसि जो समूरो वहिंवार मां ई हलाईंदो आहियां। मां तोखे बि माराए ऐं कूड़नि केसनि में फसाए बि सघां थो, तूं असांजो कुझु बि बिगाड़े नथो सघीं। मुतासिरनि वधीक चयो त हिन बाअसर पीर काज़िम अली शाह लकियारी जो मैनेजर करीम बख्श शेख मुंहिंजो दाद फ़रियाद ॿुधण बदिरां मूंखे मारण ऐं कूड़नि केसनि में फसाइण जूं ख़तरनाक क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन आला वस वारनि अख़्तियारनि वज़ीर आला सिंध IG सिंध DIG सखर SSP खैरपुर समेत सेंटर पीर सैद काज़िम अली शाह लकियारी खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अगरि मूंखे को बि जानी माली नुक़सानु रसियो त उनजो ज़िम्मेवार पीर काज़िम अली शाह जो मैनेजर करीम बख्श रहंदो।